कराची में शहरी के अगवा करण बाद खास डिजिटल करंसी फुर करण वारे वाक़े बाद सीटीटी जे 2 सीनियर ऑफिसर्स राजा उमर ऐं राजा फारूक यूनिस के उहदनि तां हटाए जांच में शामिल कयो वियो आहे। डीएसपी सीटीटी राजा उमर ख़िताब ऐं सीपेक में मुक़रर एसपी राजा फारूक यूनिस के उहदनि तां हटायो वियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमूण 2 पुलिस ऑफिसर्स के हटाइण जो नोटिफिकेशन पिण जारी करे छडियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन तहत डीएसपी सीटीटी राजा उमर ख़िताब के फौरी तौर सेंट्रल पुलिस ऑफिस रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। नोटिफिकेशन तहत सीपेक में मुक़रर डीएसपी राजा फारूक यूनिस के भी उहदे तां हटायो वियो आहे। वाज़े रहे त कुछ ॾींहं अॻु काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट जे अहलकार उमर पंहिंजे साथियुनि सां गॾिजी अरसलान नाले शहरी खे अगवा करण बाद खेसि यरगमाल बणाए संदसि अकाउंट मां $3,40,000 हारिस नाले शख़्स जे अकाउंट में ट्रांसफर कया हुआ। अगवा ऐं फुर वाक़े जी जांच रिपोर्ट जी रोशनी में 2 ऑफिसर्स के उहदनि तां हटाए जांच में शामिल कयो वियो आहे। ॼाणायल वाक़े में हिन वक़्त ताईं 7 जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि ऐं वधीक जांच हलंदड़ आहे।